थो पियो पीर फज़ुल शाह को हिते वाली वारस ठरीअ जो न आहे। पंहिंजो न रसूल खे मञ, पंहिंजे ॾाॾे ख़ानदान खे मञ। ठरीअ जी मदद कर, ठरीअ जी मदद कर मुराद अली शाह, ठरीअ जी मदद कर, रसूल खे मञ। मुर्शिद मुराद अली शाह पंहिंजे रब जो वास्तो थी, उन हुसैन जे खून जो वास्तो थी, अली असगर कासिम घोट जो वास्तो थी। सॼी सिंध में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी। थर उत्तर लाड़ काछे समेत सिंध जे ज़मीन जो चपो चपो बरसाती पाणी जे घेरे में नज़र अची रहियो आहे। उन बावजूद सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं उनजी सॼी टीम राजधानी वारे शहर में गटरनि जो पाणी निकाल कराइण में मसरूफ़ नज़र अची रहियो आहे। छाकाणि त कराची इन 245 ते नंढी चूंड रिथियल हुई। उनखां पोइ कुझु ॾींहंनि जे वक़्फ़े बाद मकानी चूंडूं पिणु तय थियल आहिनि। उन लाइ सिंध जे वॾे वज़ीर ऐं सिंध में गुज़िरियल 15 सालनि खां लाॻीतो हुक्मरानी कंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कराची खां अलावा सिंध में चूंडूं खटण जो तमामु वॾो तजुर्बो आहे। तूफ़ाननि, बरसातुनि ऐं कुदरती आफ़तनि खां सवाइ इंतिज़ामी नाअहली में पंहिंजो सभु कुझु लुटाईंदड़ सिंधी शहरी तोड़े बहिराड़ी जे माण्हुनि खां वोट वठण जो पिणु पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खे वसी ॼाण आहे। उनजो ताज़ो मिसाल सिंध में थींदड़ मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले में पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जी कामयाबी आहे। कराची में पैराशूट लिबास पहिरे आंधी माझी सर्दी गर्मी में रोड रस्तनि ते गश्त करण बावजूद नंढे चूंड हाराइण खां पोइ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे नेठि बाक़ी सिंध जी यादगिरी अची वई आहे ऐं हू हिन वक़्तु सिंध जे बरसात मुतासिर इलाइक़नि जा दौरा करे रहिया आहिनि। हिक पासे इम्कानी तूफ़ानी बरसातुनि जे अॻकथी बावजूद सिंध जे हुक्मराननि तोड़े इंतिज़ामी उहिदनि ते वेठल कामोरनि जे कन लाटार सबबि सॼी सिंध में पैदा थियल इंसानी अलमीअ जो ॾुख आहे त ॿिए पासे वरी सालनि खां सुतल सिंधी क़ौम जे सुजाॻ थियण जी ख़ुशी पिणु आहे। कराची में चूंडूं हाराइण ऐं बाक़ी सिंध में बरसात जे तबाहकारियुनि सबबि उतां जे माण्हुनि में सख़्तु कावड़ खे ॾिसी सिंध जा हुक्मरान अंदरूनी सिंध जे दौरे ते निकितल आहिनि। पीपल्स पार्टी जेका सदाईं बरसात तोड़े ॿोॾ या का ॿी आफ़त वारे टाइम माण्हुनि खे चंद हज़ार रुपया रोक ऐं बिरयानी जूं प्लेटूं ॾेई राज़ी कंदी रही, हिन भेरे खेनि माण्हुनि पारां सख़्तु मज़ाहमत खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बिलावल भुट्टो ज़रदारी जे शहदाद कोट ऐं लाड़काणे में आमद जे मौक़े ते मुतासिर माण्हुनि पारां सभई रंडकूं टोड़े रस्ता रोक करण वारियूं वीडियो सोशल मीडिया जी ज़ीनत बणियल आहिनि। माण्हुनि पारां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां गुज़िरियल 15 सालनि जी कारकर्दगी ते सख़्तु सवाल पिणु पुछिया पिया वञनि। हूअं त कराची खां सवाइ बाक़ी सॼी सिंध ॼण त पीपल्स पार्टी जी रिलीज़ कयल ज़मीन हुजे ऐं उते रहंदड़ माण्हू कंहिं बेगार कैंप या वरी कंहिं ज़मींदार जे निजी जेल में नाहक वाड़ियल कोहिरत आहिनि, जिन कॾहिं पंहिंजे बुनियादी हक़नि बाबति न को पुछाणो कयो आहे, न वरी बिजली, पाणी, सिहत, रोड रस्तनि जी बहाली ऐं अमन अमान बाबति को सवाल उथारियो आहे। नतीजे तौरु हर साल बरसातूं जेके रब जूं रहमतूं हुजनि थियूं उहे अवाम लाइ ज़हमत बणिजी वञनि थियूं। पर हिन भेरे पीपल्स पार्टी जे गढ़ लाड़काणे में बरसात खां पोइ ॾुखनि बुखनि में पाह थियल माण्हुनि बिलावल भुट्टो ज़रदारी जी गाॾी अॻियां अची न रुॻो सख़्तु एहतिजाज कयो पर सिंध ते सालनि खां हुक्मरानी बावजूद कारकर्दगी ॿुड़ी हुजण ते सवाल कया। सिंध जे माण्हुनि जी अहिड़ी बेदारी यकीनन ख़ुशी जी ॻाल्हि आहे, छो त जेकॾहिं अञा बि असां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे चंद हज़ार रुपयनि ऐं बिरयानी जे प्लेटनि ते हुक्मराननि खे सभु ॾोह बख़्शे छॾियूं त उनजा नतीजा इन क़िस्म जी तबाही जे सूरत में हर साल असांखे भोगणा पवंदा रहंदा ऐं असां जूं ईंदड़ नस्लूं बि अहिड़नि तबाहकारियुनि जो शिकार थींदा रहंदा।